सेवण मावा खे ख़बर ॾींदा हलूं मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जो डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी 15 ॾींहं उमिरि जे मोकल ते रवानो। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस सेवण जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी 13 अक्टूबर 2023 ते उमिरि जी सआदत हासिल करण लाइ सऊदी अरब रवानो थींदो। आरज़ी तौर ते सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जी चार्ज डिप्टी डायरेक्टर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खोसो जे हवाले कई वई आहे, जंहिंजो पिणो ऑर्डर जारी कयो वियो आहे, जॾहिं त सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवण में सीनियर डॉक्टरनि खे छॾे करे जूनियर डॉक्टर खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवण जी अस्पताल सेवण जे डायरेक्टर जी पोस्ट ते चार्ज ॾिनी वई आहे, जेको सरासर ग़लति अमल आहे। उन जे लाइ निगरान हुकूमत सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिहत खाते जे निगरान सूबाई वज़ीर सिंध खे क़दम खणणु घुर्जनि।